मालिक इमाम मालिक जी रिवायत आहे मुअत्ता इमाम मालिक में हुमैद तवील खां रिवायत थो करे अनस बिन मालिक खां चई कुंत वरा अबी बकर मां अबू बकर सिद्दीक़ जे पुठियां हुयुसि व उमर व उस्मान अनस थो चए त मां अबू बकर सिद्दीक़ जे पुठियां नमाज़ पढ़ी उमर फारूक उस्मान रज़ी अलाह ताला अन्हु जे पुठियां कुल्लुहुम कान ला यक़रउ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इज़ाफ़ो जॾहिं निमाज़ खे शुरू कंदा हुआ त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कोन पढ़ंदा बिस्मिल्लाह होरियां पढ़बी आहे ॾाढिया न मतिलबु त ॾाढिया न पढ़ंदा हज़रत अबू हुरैरा खां रिवायत आहे त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलाह ताला निमाज़ पंहिंजे ऐं बाने जे विच में ॿ अधु करे विरहाई आहे बंदो चवे थो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अलाह चवे थो हमिदनी अबदी बाने मुंहिंजी तारीफ़ कई वरी बानो चवे थो अर्रहमान रहीम रब ताला फरमाए थो असना अलैहि अबदी बाने मुंहिंजी सना कई ऐं जॾहिं वरी चवे थो मालिक यौमिद्दीन अलाह ताला फरमाए थो मजदनी अबदी बाने मुंहिंजी तमजीद कई मुंहिंजी इज़त कई जॾहिं इहा कंदा ॿुधो इहा कनस्तईन पढ़े थो अलाह ताला फरमाए थो इहा बाने ऐं मुंहिंजे विच में गॾियल आहे माना तुंहिंजी ई इबादत करियूं था तोखां ई मदद वठूं महबूद अलाह मुस्तान अलाह मदद वठंदड़ बानो इबादत कंदड़ बानो गॾियल थी पियो मूंखे पोइ रब ताला फरमाए थो भले अबदी मां साल बाने जेकी घुरियो सो ॾिनुमि जंहिंमें मदद घुरियईं उहा बि ॾिनमि इबादत कयईं उहा बि क़बूल कयमि पोइ जॾहिं बानो एदन सिरातल मुस्तक़ीम चवे थो सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन इहे सभु बाने जे लाइ माना अलाह असांखे सिधो रस्तो ॾे सिधो रस्तो उन्हनि जो जिन ते तूं नेमत कई उन्हनि वारो न जिन ते ग़ज़ब कयल आहे या गुमराह आहिनि अलाह ताला फरमाए थो इहे बि तुंहिंजा 3 साल क़बूल थिया इहे ख़ासि तुंहिंजे लाइ त 3 आयतूं अॻ में ऐं 3 साल आयतूं बाद विच में इहे 7 आयतूं थियूं सबब मसानी माना 7 आयत इहा कनाबुद खां अॻ में 3 साल अलाह ताला जे लाइ थिया इहा कनाबुद खां 3 साल पोइ इहे बाने जे लाइ थिया इहा हदीस शरीफ़ साफ़ ॿुधाए थी त बिस्मिल्लाह अॻु में जुदा आयत आहे ऐं फातिहा जो हिसो न आहे हितां मालूम थियो त सूरत फातिहा में जुदा मुस्तक़िल 7 आयतूं आहिनि जीअं इहा कनाबुद व इहा कनस्तईन खां 3 जुमिला अॻे 3 जुमिला पोइ थिया बाक़ी बिस्मिल्लाह रहमान रहीम अवल में आहे ऐं आमीन पछाड़ी में आहे मतिलबु हीअ आहे आमीन जो त जेको कमु अलाह जे नाले सां शुरू थियो उनखे अलाह ताला वटि क़बूलियत जो दर्जो हासिल थियो आमीन जी माना हीउ हुयो बिस्मिल्लाह जे वजूद मुतालिक़ बस त आया इहा फातिहा जो जुज़ो आहे या मुस्तक़िल आयत क़ुर शरीफ़ जी शुरूआत लाइ नाज़िल थियल आहे तंहिंजा मुख़्तसर दलाइल क़ुर शरीफ़ में अलाह ताला जे नाले सां हर कमु शुरू करण लाइ हिदायत मिले थी ऐं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि अहिड़ी तरह सां रब तबारक व ताला जे नाले जे मामले में ॿुधायो आहे कुल अमरिन ज़ी बालिन लम युब्दा फीह बिहम्दिल्लाह कुल अमरिन ज़ी बालिन लम युब्दा फीह बिस्मिल्लाह फहु अक़तर फहु अबतर इन क़िस्म जा लफ़्ज़ अचनि था हीअ हुई तहक़ीक़ बिस्मिल्लाह शरीफ़ जे लाइ इन खां बाद फातिहा सूरत उन जे मुतलिक़ बहस आहे रब ताला इस्लाम अहिड़ो मज़हब मोकिलियो
जंहिंमें इहा हिदायत इंसान जी ज़िंदगीअ खे हर तरफ़ खां फेराए पंहिंजे ख़ालिक हक़ीक़ी ॾांहुं मोड़े सिधो थी करे। अलाह जे नाले सां शुरूआत एॾो वॾो मसइलो आहे। अमल तमामु थोरो ई हुजे मगर उन खे पंहिंजे मालिक जे नाले सां शुरूआत कजे थी, वफ़ादारी जो वॾो सबूत आहे। हितां मोमिन ऐं काफ़िर जो पतो पवे थो, शुक्रगुज़ार ऐं बेशुक्र जी ख़बर पवे थी। माण्हू गिरह खाए थो, उनजे तयारु थियण ताईं ऐं ठहण ताईं सारी काइनात पंहिंजे मालिक जे हुकुम सां जुरपर थी करे। हवा, बाहि, पाणी, मिटी वक़्त ते सभु पंहिंजा असर ऐं जोहर ॾेखारनि था। सिज, चंड ऐं सितारा रोशनीअ जूं लाटूं मोकिले ख़िदमत कनि था। ऐं रब तबारक व तआला जेके बि शयूं पैदा कयूं उहे सभु अलाह ताला जे जी मख़लूक आहिनि। काठ, लोह, सभु शयूं कारीगर उन्हनि ते पंहिंजा फनी मुज़ाहिरा कनि। अहिड़ी तरह जीत जरासीम सलनि ऐं उभड़नि लाइ ताक़तूं मेड़े गॾु करे अची उहे बि ख़िदमत कनि। इहो सभु परवरदिगार हक़ीक़ीअ जो हुकुम ऐं उनजी निगाह आहे। तंहिं करे इन्हनि सभिनी कमनि में शुरूआत जे वक़्तु अलाह जो नालो वठणु लाज़िम ऐं उन्हनि सभिनी एतिरनि रहमतुनि जो इक़रार बिस्मिल्लाह चवण सां हासिलु थिए थो। बिस्मिल्लाह जो अख़र एॾो वॾो आहे। मतिलबु त बिस्मिल्लाह जी बरकत सां दुनिया जा सभु कम शुरू कयल इंसानी माशी ज़रूरतूं अलाह जी इबादत में दाख़िल थियनि। करे थो माण्हू कम पंहिंजे नफ़्स जे लाइ, खाधे पीते लाइ, ॿियूं महिनतूं अलाह जे नाले सां जॾहिं उन कम खे शुरू कयईं त इबादत में अची इंसान पंहिंजे कौल सां इहा शायदि थो ॾे त बेशक इन्हनि सभिनी शयुनि खां फ़ाइदो वठणु ईअं त मुंहिंजे ताक़त खां ॿाहिरि हुयो, पर रब तबारक व तआला जे नाले जी बरकत सां हाणे मूंखे आसानी थी पई। एतिराफ़ ऐं इहो इक़रार दीन इस्लाम जे मुख़्तसिर तालीम सां इंसान पंहिंजे मालिक हक़ीक़ीअ जे मार्फत खे अहिड़ो जल्द पहुची थो वञे। तंहिं करे बाने खे हर नेमत वक़्तु शुक्र बि करणु पवंदी। हीअ सभु बिस्मिल्लाह जे मुतालिक़ ॻाल्हियूं हुयूं। सूरत फातिहा मके में नाज़िल थी आहे। हिन में 7 आयतूं आहिनि जिन जे मुतालिक़ तहक़ीक़ कई वई। इहा सूरत मके में नाज़िल थी आहे। हिन सूरत जा ॿिया बि केतिरा ई नाला आहिनि। हिकिड़ो नालो फातिहा अथसि। फतह चइबो आहे खोलण या शुरू करण खे। हिन सां क़ुर मजीद जी शुरूआत थी, तंहिं करे थी फातिहा। ॿियो नालो अथसि कंज़। सूरत फातिहा जो नालो आहे कंज़। कंज़ चइबो आहे खाण खे, सोन ऐं चांदीअ जी खाण या को खज़ानो। हे इल्म जे लिहाज़ खां फातिहा सूरत हिकिड़ो खज़ानो आहे इल्म जो। हिन में अॻियनि पोयनि जा अहवाल अची था वञनि। सारे क़ुर पाक जो ख़ुलासो हिन सूरत फातिहा में आहे। इन लिहाज़ खां हीअ खाण चइबी, खज़ानो चइबो, अणखुट। क़ुर पाक सारो अणखुट फैज़ रखंदड़ आहे। फातिहा सूरत क़ुर जे सभिनी मज़मूननि ते शामिल आहे। रब ताला जी हिकिड़ाई, रब ताला जी रहमत, रब ताला जा फ़ैसिला, रब ताला जी इबादत, अलाह खां मदद, रब जे तरफ़ां हिदायत, गुमराही खां बचाव, गुमराहनि जूं सज़ाऊं। क़ुर पाक में इन क़िस्म जा मज़मून आहिनि। फातिहा में इहे सभु अची था वञनि। टियों नालो हिन जो उमुल क़ुर आहे। क़ुर जे मज़मूननि जो मर्कज़। अरबी में चइबो आहे अहिड़ी शइ खे जेका मर्कज़ हुजे, जंहिंमें जामियत हुजे। रास दिमाग़ में ॼाले खे चइबो आहे। मर्कज़ खे कोठबो आहे। फ़ौज जे झंडे खे बि चवंदा आहिनि, छो त लश्कर उन ते गॾु थींदो आहे।
उमुल कुरा मके मुकरम जो नालो आहे। खानो काबो, हज, बैतुल्लाह जो, उन्हनि ते माण्हू अची गॾिजनि था, जीअं मर्कज़ ते माण्हू गॾु आहिनि। माउ खे चइबो आहे जो ॿारनि जो उन ते आर हूंदो आहे, सभई ॿार उन सां चिंबड़ियल हूंदा आहिनि। मर्कज़ हूंदी आहे ॿारनि जो माउ, तंहिं करे चइबो आहे हुनखे। क़ुर शरीफ़ जो असास, बुनियाद हिन सूरत सां शुरू थियो। क़ुर अज़ीम बि हिन जो नालो आहे। हिन सूरत खे क़ुर अज़ीम बि चइजे थो। ऐं अलाह ताला फरमायो तैनात सभ मिनल मसानी वल क़ुर अज़ीम, असां तोखे 7 आयतूं ॾिनियूं आहिनि दोहरायल, माना निमाज़ में हिकड़ बि पढ़िबियूं आहिनि, ॿीहर बि पढ़िबियूं आहिनि, हिकिड़ी माना। ॿी सभ मसानी जी माना इहा आहे त 2 दफ़ा हीअ सूरत नाज़िल थी आहे। मके मुकरम में नाज़िल थी, मदीने मुनव्वर में नाज़िल थी, तंहिं करे मसानी माना 2 दफ़ा आयल। ऐं क़ुर अज़ीम बि हिनखे पुछियो। चोथों लक़ब हिन जो आहे शिफ़ा। हिन सां जिस्म खे, रूह खे मर्ज़नि जिस्मानी ऐं रूहानी खां शफ़ा हासिल थींदी आहे। रब तबारक व तआला हिन फातिहा में वॾी शफ़ा रखी। माण्हू फातिहा सूरत पढ़ी पंहिंजे जिस्म ते हथनि खे दम करे हथ घुमाए, इन में मर्ज़नि खां शफ़ा हासिल थींदी आहे। केतिरा अहिड़ा वाक़ियात अचनि था फातिहा जे पढ़ण खां बाद शफ़ा जा। हज़रत अबू सईद ख़ुदरी रिवायत थो करे, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा केतिरा सहाबी सफ़र में हुआ ऐं अरब कबीले में वञी सहड़िया। उते हिननि पंहिंजी महिमानी घुरी, जीअं मुसाफ़िर महिमानी घुरंदा आहिनि। उन्हनि कोन ॾिनो कुझु बि, इनकार कयो। ओचितो उन्हनि जे अमीर सरदार खे को विछूं जो लॻो लॻो, हीला घणा हलायूं, आराम न पियो आयो, विछूं जे ॾंग जी ख़बर आहे। किन चयो मुसाफ़िरनि खां पुछो मतां उन्हनि वटि को हीलो हुजे। को आयो हिकिड़ो पुछणु, साहिबी सगोरे चयो त मां हिन जो इलाजु कंदुसि। असां तव्हांखां मानी घुरी, तव्हां न ॾिनी, हींअर एवज़ सां असां इहो कमु कंदासीं। महिमान हुजो त पोइ ख़िदमत करे मां दम कंदुसि, सूर छॾे वेंदो, ॿकरियुनि जो असांखे हेतिरो घणो ॾियणो पवंदो। पोइ हुन में इहा ॻाल्हि क़बूल कई।